सही मखसूस होटल ते ड्राइवर गाड़ी बिहारींदा आहिनि, उन ते ड्राइवर जी मानी मुफ़्त हूंदी आहे ऐं सवारी खे महांगी मानी ॾिनी वेंदी आहे। छा इहो जाइज़ आहे? लाइन जे होटलुनि ते अक्सर ईअं थींदो आहे त ड्राइवर हज़रात जो मखसूस होटलनि सां ताल्लुक़ हूंदो आहे त तव्हां असांजी होटल ते जेकॾहिं गाॾी बीहारींदव, उहा गाॾी जंहिंमें पैसेंजर हुजनि। हिकु त गाॾी हूंदी आहे लोडिंग वारी, जंहिं गाॾी में पैसेंजर आहिनि, सवारी आहे, उहा गाॾी मखसूस होटल ते बीहारींदव त होटल वारनि जी तरफ़ां इहो पैकेज हूंदो आहे, इहा सहूलियत हूंदी आहे त ड्राइवर जी मानी, कंडक्टर जी मानी ऐं जेको मुंशी आहे उन्हनि जी मानी बि फ्री, चांहि बि फ्री, गॾु इज़ी लोड वग़ैरह, सिगरेट वग़ैरह, इहा शइ बि उन जे लाइ मुफ़्त। ऐं इहे जेकियूं शयूं फ्री इन्हनि खे मिलियूं, इहा कसर कढणी आहे सवारी मां, यानी उन एतबार सां वरी सवारी खे मानी चांहि महांगी ॾेई करे उहा कसर सवारी मां कढणी आहे। त इन में ॿ ख़राबियूं आहिनि। हिकु त ड्राइवर जेकी शइ मुफ़्त में वठनि था, इहा रिश्वत जे ज़मरे में आहे, छो त ॿियो को ख़ासि ताल्लुक़ न आहे, शादी जी दावत त न आहे, रिश्तेदारी त न आहे, सिर्फ़ इन लालच में उनखे मुफ़्त में मानी ॾियनि था त इहा कसर असां सवारी मां कढंदासीं। सवारी बीहंदी, सेल वधंदी, प्रॉफिट थींदो। ऐं शरीयत जो उसूल आहे जेकी रिश्वत फ़ाइदे वठण जे लाइ ॾिनी वञे, जलब मनफ़ियत जे लाइ ॾिनी वञे, उहा हराम आहे। हिकु इहा ख़राबी आहे। ॿी ख़राबी इहा आहे त उन सवारी जे मथां ज़ुल्म आहे, यानी उन ड्राइवर ऐं पैसेंजर, ड्राइवर ऐं कंडक्टर जी मानी जो बिल बग़ैर इत्तिला ऐं बग़ैर रज़ामंदी जे सवारी जे मथां लाज़िम कयो वेंदो आहे। जीअं उमिरे वारो मसइलो आहे, उमिरे में जीअं हिकिड़े शख़्स खे एजेंट चवंदा आहिनि तूं पाण सां गॾु 10 माण्हू उमिरे जे लाइ तयारु कर, तुंहिंजी टिकट फ्री, त उहो बि उन्हनि जो माइट न हूंदो आहे, रिश्तेदारी न हूंदी आहे, को उन्हनि जो पीर मुर्शिद न हूंदो आहे। इन करे त जेका 10 माण्हू तूं आणींदे, तुंहिंजी टिकट, तुंहिंजो किरायो उन्हनि जे मथां लाज़िम कयो वेंदो, भलजा उहे रज़ामंद हुजनि या न हुजनि। त इहे ॿई शयूं शरीयत जी नज़र में जाइज़ न आहिनि।